वेलकम बैक नाज़रीन। कवर स्टोरी में हाणे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध हुकूमत तरफ़ां पंहिंजे हिकिड़े वधीक पूरे कयल वाइदे जी। ऐं उहो वाइदो हुयो सिंध जे अवाम खे, सिंध जे माण्हुनि खे सफ़र जूं बहितरीन सहूलतूं ॾियणु। कराची ऐं हैदराबाद में पाण ॾिठोसीं त गुज़िरियल जेको टेन्यूअर हुयो सिंध हुकूमत जो, उन में पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो, उहा शुरू कई वई हुई। पोइ बाद में ॾिठोसीं त औरतुनि जे लाइ हिकिड़ी ख़ासि पिंक बस सर्विस शुरू कई वई ऐं इहो सिलसिलो कराची खां पोइ ॿियनि शहरनि में बि निकितो। ऐं सिंध हुकूमत जो जेको गुज़िरियल 5 सालनि वारो टेन्यूअर हुयो, उन जी आख़िर में ऐं 2024 जूं जॾहिं आम चूंडूं पिए थियूं त तॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी चूंड मुहिम में ऐं पंहिंजे मंशूर में इहा ॻाल्हि बावर कराई हुई, इन ॻाल्हि जो इज़हार कयो हो या हिकिड़े क़िस्म जो अवाम सां वाइदो कयो हो त हू इलेक्शन में कामयाबु थी ईंदा त बहितरीन सफ़र जी जेका सहूलत आहे उहा कराची ऐं हैदराबाद खां सवाइ सिंध जे ॿियनि शहरनि में बि उहा सहूलत फ़राहम कई वेंदी। ऐं अॼु इहो वाइदो वफ़ा कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण साहब तरफ़ां अॼु मीरपुर ख़ासि में पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। ऐं उन सां गॾु शर्जील इनाम मेमण साहब इहो बि ऐलान कयो आहे त पीपल्स बस सर्विस खे सिंध जे हर ज़िले में हाणे हलायो वेंदो ऐं अनक़रीब वेझे मुस्तक़बिल में ई सिंध जो हर ज़िलो पीपल्स बस सर्विस मां फ़ाइदो वठंदो ऐं हर ज़िले में इहे बसूं हलायूं वेंदियूं त जीअं अवाम खे सफ़र जूं बहितरीन सहूलतूं मिली सघनि। हीउ जेको क़दम आहे या अमल आहे अहिड़े वक़्त में आंदो वियो आहे जिते अवाम सख़्तु ॾुखियाईनि खे, मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिकिड़े पासे महांगाई आहे, ॿिए पासे पाण ॾिसूं था त हर 15 ॾींहंनि खां पोइ तेल जा जेके अघ आहिनि उहे वधनि था। ऐं जॾहिं बि पेट्रोलियम शयुनि जा अघ वधबा आहिनि त पाण ॾिसंदा आहियूं त जेके ट्रांसपोर्टर्स आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि जेके भाड़ा आहिनि उहे ओगाड़णु शुरू कंदा आहिनि या पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि जेके भाड़ा आहिनि उहे वधाए छॾींदा आहिनि। ऐं पोइ वरी उन्हनि ते जेको कंट्रोल हूंदो आहे करणु तमामु घणो पाण खणी चऊं त ॾुखियो हूंदो आहे या पाण खणी चऊं त नामुमकिन हूंदो आहे। ऐं प्राइवेट जेका सफ़र जी सहूलत आहे या जेके सिटी टू सिटी गाॾियूं हलनि थियूं उन्हनि में छा हालत आहे, छा कंडीशन आहे। गर्मीअ जो सीज़न आहे, उनजो बि अंदाज़ो तव्हां असां सभिनी खे आहे। पाण रोज़ जे बुनियाद ते किथे न किथे सफ़र कयूं था। अहिड़ी सूरत हाल में मीरपुर ख़ासि जहिड़े शहर में, मीरपुर ख़ासि जहिड़ी डिवीज़न में सिंध सरकार तरफ़ां अॼु पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे, जंहिं ते मीरपुर ख़ासि जो अवाम तमामु घणो ख़ुशि आहे। ऐं सिंध जे ॿियनि शहरनि जो अवाम बि हाणे इहा उमेदु ज़ाहिर करे पियो त वेझे मुस्तक़बिल में ई संदनि शहरनि में बि पीपल्स बस सर्विस जहिड़ी सहूलत या बसूं जेके आहिनि उहे मुतारिफ़ करायूं वेंदियूं। इन मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। मीरपुर ख़ासि खां धरती टीवी जा ब्यूरो चीफ फज़ल शर साहब असांखे जॉइन कयो आहे। फज़ल साहब अस्सलाम वालेकुम। शर साहब, सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधायो त पीपल्स बस सर्विस जो अॼु इफ़्तिताह थियो आहे, उनजी हिकिड़ी इफ़्तिताही तक़रीब बि कोठाई वई, जेके लाॻापियल धुरियूं हुयूं उन्हनि बि शिरकत कई, अवाम बि वॾे अंग में शिरकत कई आहे। त पीपल्स बस सर्विस जंहिंजो इफ़्तिताह अॼु थी वियो आहे, कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि या पाण खणी चऊं त शहर आहिनि जंहिंजो अवाम इन सर्विस मां फ़ाइदो वठंदो? मीरपुर ख़ासि पीपल्स बस सर्विस जी जेको इफ़्तिताह ही मीरपुर ख़ासि जेको अंबनि जो शहर आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेके वाइदा कया उनमें कुझु वाइदा जेको आहे सो वफ़ा थिया आहिनि। ऐं उनमें जेको मीरपुर ख़ासि जी जेका अवाम आहे उहा तमामु घणी ख़ुशि आहे ऐं उन जेको आहे ख़ुशी जो इज़हार बि कयो आहे। हिते जेको हर पार्टी सां तालुक़ु रखनि था, अवाम जेको तालुक़ु रखे थी, पर जेको मीरपुर ख़ासि में अॼु जेको आहे सो सीनियर सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट, इतलात, एक्साइज़ एंड टैक्सेशन शर्जील इनाम मेमण मीरपुर ख़ासि में पीपल्स बस सर्विस जो जेको बाक़ाइदा इफ़्तिताह करे छॾियो आहे। उन इफ़्तिताह करण जी जेको जॾहिं थियो आहे त उते जेको आहे उते जी अवाम पिणु जेको आहे ख़ुशी जो इज़हार कयो आहे। उते जेको आहे सो आला क़यादत जा जेके हुकुम आहे उते उन्हनि मौजूदु जेको आहे शर्जील इनाम मेमण जेको आहे सो आगाही ॾिनी आहे। ऐं उन हवाले सां तव्हांखे ॿुधाइण चाहियां त पीपल्स बस सर्विस मां जेको फ़ाइदो आहे त मीरपुर ख़ासि शहरनि खे त वॾो फ़ाइदो आहे। जॾहिं त हिते जेको आहे सो शहर जा जेके रूट आहिनि शहर में जेको आहे सो बस पीपल्स बस सर्विस जेका जेको आहे सो कराची ऐं जेको आहे हैदराबाद या सखर लाड़कानी खां पोइ जेको आहे सो मीरपुर ख़ासि में बाक़ाइदा जेको हुनजो इफ़्तिताह करे जेको अवाम खे जेको आहे सो वॾो रिलीफ ॾिनो वियो आहे। उन में जॾहिं जेको आहे सो जीअं जेको आहे जीअं पेट्रोल या डीज़ल जे अघनि में जीअं वाध थींदी आहे त पोइ जेको आहे सो जेको ट्रांसपोर्टर आहिनि उहे जेको आहे पंहिंजी हिकाठी करे जेको आहे उनजे किरायनि ऐं भाड़नि में जेको आहे मुसलसल वाध कंदा आहिनि। उन वाध करण सबबु जेको आहे सो हिते जी अवाम तमामु घणी मायूस हुई
पर जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आला क़यादत ऐं जेको सूबाई वज़ीर शर्जील जेको इनाम मेमन साहब जेको हुन जेको इफ्तिताह कयो आहे इन पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह कंदे जेको आहे सो जेको शहरनि ऐं जेको आहे पाण ख़ुदि बि जेको आहे वरी ख़ुशी महसूसु कई आहे जॾहिं उन उहो बि पिणु चयो आहे त आला क़यादत जो हुकुम आहे त आवाम जी ख़िदमत खे यकीनी बणायो वञे। अच्छा फज़ल, इहो बि असांखे ॿुधायो, सर्विस जो इफ़्तिताह त अॼु थी वियो आहे, पर टोटल बसूं आहिनि केतिरियूं जेके मीरपुर ख़ास में हलंदियूं, ऐं उन्हनि जा रूट तव्हां जेकर असांखे वाज़े करे ॿुधाईंदो त इहा जेका सर्विस आहे इहा रुॻो मीरपुर ख़ासि शहर जे लाइ आहे या मीरपुर ख़ासि जे भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उतां जो अवाम बि इन्हनि सहूलियतुनि मां फ़ाइदो हासिलु करे सघंदो? इरफान, इहो जेको आहे बसूं जेके पीपल्स सर्विस बस सर्विस आहे उहे जेके टोटल जेको आहे मीरपुर ख़ासि सिटीअ लाइ जेको आहे 6 बसूं जेको आहे आंदियूं आहिनि जेके हिते हिन टाइम पहुतियूं आहिनि, पर उनजे असां जेको आहे इहो ॿुधाए थो त अञा बि जेको वधीक बसुनि जी जेको आहे ज़रूरत थींदी त असां जेको उन बसुनि खे जेको दुबारा ॿियूं बि आणींदासीं। पर इन जा वरी रूटनि जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं था त रूट जेको आहे सो हिते सिर्फ़ु सिटीअ जे फ़िलहाल जेको आहे उन सिटी जो इफ़्तिताह कयो आहे त सिटीअ में जेको माण्हू आहिनि जीअं त जेको आहे सो असांजी सिविल हॉस्पिटल ॿाहिरि आहे या बस टर्मिनल ॿाहिरि आहे या शहर जे माण्हू अचनि था पोइ राति या ॾींहं जो हुनखे वरी तकलीफ़ थिए थी ऐं उहो वधीक किरायो ॾियनि था, तक़रीबन थोरे ई मुफ़ासिले ते जेकॾहिं उहो 100 खां 150 रुपया हुन खां वसूल कया था वञनि, रिक्शे वारा 300 खां 400 वसूल कया था वञनि। पर उन ते जेको आहे हिकिड़ो त रूट इहो रखियो वियो आहे त चांदनी चौक खां जेको आहे सो बस टर्मिनल आहे ऐं ॿियो जेको आहे जरवारी खां जेको आहे टर्मिनल आहे, एम जना रोड खां जेको आहे टर्मिनल आहे, वरी खिपरो स्टैंड खां जेको आहे सो टर्मिनल आहे। माना हिकिड़ी बस उतां खां ईंदी ऐं हिकिड़ी जेको आहे सो हितां वेंदी। उन जे हवाले सां जेको आहे टोटल 3 रूट रखिया आहिनि, 3 रूटनि ते 2-2 बसियूं जेको आहे सो हितां जेको सिटीअ जे मुसाफ़िरनि खे जेको आहे सहूलियतूं फ़राहम कंदी। अच्छा फज़ल, इफ़्तिताह थी वियो आहे सर्विस जो, इहा सुठी ॻाल्हि आहे, यकीनन माण्हू ख़ुशि हूंदा हिन ते, पर इफ़्तिताह खां पोइ शयुनि खे संभालणु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे। त पीपल्स बस सर्विस जूं जेके बसूं आहिनि उन्हनि जी सार संभाल जे लाइ या उन्हनि जी मेंटेनेंस जे लाइ कहिड़ो मैकेनिज़म मुतारिफ़ करायो वियो आहे मीरपुर ख़ासि में? उनजे लाइ इहो जेको आहे सो फ़िलहाल त जेको आहे सो मीरपुर ख़ासि जी मेयर खे जेको आहे सो इहे ज़िमेदारियूं ॾिनियूं आहिनि त उन्हनि जी जेको आहे सो देखभाल कनि ऐं उन्हनि ते जेको आहे चेक एंड बैलेंस रखनि त जीअं असां जेको आहे अॻिते हली उन्हनि जी जेको आहे सो बाक़ाइदा उन्हनि जी जेको सार संभाल लाइ को आफ़ीस ठाही वञे या उते जेको उन्हनि खे रखियो वञे त जीअं उन्हनि जे बस सर्विस जे लाइ जेको आहे उन बसुनि खे जेको आहे उन्हनि जी जेको देखभाल करण लाइ उहो ठाहे वञे। पर जीअं पुराणे ज़माने में जेको आहे सो कुझु टाइम अॻे जेको आहे कि जेको कॉलोनियूं बि ठहियल आहिनि उते बस जेको ठहियल हुयूं, पर उहे हाणे मिसमार थी चुकियूं आहिनि, उते कब्ज़ा थी चुका आहिनि। त हाणे उहो ज़ाहिर आहे त उते या त उते ई ठाहींदा या त पोइ जेको आहे सो शहर में जेको आहे बल्दिया कम्प्लेक्स आहे या सरकारी जॻहियूं ॿियूं बि आहिनि, किथे बि जेको आहे सो हुनजी आसीस ठाही वेंदी। अच्छा, पीपल्स बस सर्विस ही ख़ासि तौर ते मर्दनि जे लाइ आहे, कॉमन आहे, या अॻिते हली पिंक बस सर्विस जो बि को मनसूबो रिथियल आहे औरतुनि जे लाइ? जी हा, इहो जेको आहे सो पंहिंजो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन पिणु उहो ॿुधायो पियो त हिन में जेको असां जेको आहे सो कराचीअ में जेको आहे सो औरतुनि जे लाइ सभ खां पहिरियां जेको आहे औरतुनि लाइ जेको आहे की पिंक बस सर्विस जेको आहे जेको आहे हुनजो इहो शुरूआति कई आहे, आगाज़ कयो आहे। उन खां पोइ हाणे असां मुख़्तलिफ़ शहरनि ते जेको आहे सो ऐं जेको असां कोशिशि कंदासीं त मीरपुर ख़ासि में बि जेको आहे सो पिंक औरतुनि लाइ जेका आहे उहा पिंक बस जेको आहे उनजो आगाज़ कयूं ऐं उन हवाले सां उहो बि ॿुधायो त जीअं जेके तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि, कैनेडा थी वई, यूरोप थी वियो, त उन्हनि में बि इहा सहूलियत न आहे। पर असां जेको आहे सभ खां पहिरियां सिंध में जेको आहे सो कराचीअ में पिंक जेको बस आहे उहा औरतुनि जे लाइ जेको आहे सो उनजो आगाज़ कयो आहे। ठीकु आहे फज़ल शर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, पाण ॻाल्हि ॿोल पिए कई। मीरपुर ख़ासि में सिंध हुकूमत तरफ़ां पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। अॼु सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो ऐं इहो बि ऐलान कयो आहे त सिंध जे हर ज़िले में पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। जीअं पाण चयो त इफ़्तिताह थी वेंदो आहे, शयूं अची वेंदियूं आहिनि, पर उन्हनि खे मेंटेन रखणु, उन्हनि खे साॻी हालत में बरक़रार रखणु, उन्हनि जी मालिकी करणु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे। सरकारी सतह ते अहिड़नि मनसूबनि जी जेका मालिकी थींदी आहे उहा पाण खे ख़बर आहे। माज़ीअ में अहिड़ा खोड़ सारा मिसाल मौजूदु आहिनि जिते पाण ॾिसूं था त अहिड़े क़िस्म जे मनसूबनि जा इफ़्तिताह थियनि था, पर उन्हनि जी मालिकी नथी थिए, सरकारी सतह ते सरपरस्ती नथी थिए। इन जे करे हिन भेरे हीअ जेके पीपल्स बस सर्विस जा इफ़्तिताह कया विया आहिनि, कराची में बि थियो आहे, हैदराबाद में बि, लाड़काणे में बि, सखर में बि, ऐं अॼु वरी मीरपुर ख़ासि में इहा शइ जेको आहे पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। कराची में पाण ॾिसंदा आहियूं जॾहिं बि एहतजाज थींदो आहे, वेझे माज़ी में ई हिकिड़ो एहतजाज थियो हो हिकिड़ी सियासी जमायत जे तरफ़ां, ऐं उन एहतजाज में पाण ॾिठोसीं
त पीपल्स बस सर्विस जे कुझु बसुनि खे बाहि ॾिनी वई। इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंखे असां तव्हां सभिनी खे गॾिजी निंदिणो पवंदो, इन खां बचिणो पवंदो ऐं पंहिंजनि शयुनि जी मालिकी करणी पवंदी, छाकाणि त हीअ अवाम जी सहूलियत आहे पर हिकिड़े आम माण्हू खे त इन मां फ़ाइदो पवे ई पवे थो, पर ट्रांसपोर्ट माफ़िया खे बि इन जो हिकिड़ो कापारी धकु रसे थो। छाकाणि त जीअं प्रोग्राम जी इंट्रो में पाण ॿुधायो, असां तव्हांखे ॿुधायो त जॾहिं पेट्रोल जा अघु वधंदा आहिनि त जेके ख़ानगी ट्रांसपोर्ट वारा आहिनि या ट्रांसपोर्ट माफ़िया आहे जेका हिकिड़ी, उहे मनपसंदि जेके भाड़ा आहिनि, किराया आहिनि, उहे वधाए छॾींदा आहिनि ऐं उनजो भार बि आवाम ते ई पवंदो आहे। त सरकारी सतह ते पीपल्स बस सर्विस जो जॾहिं इफ़्तिताह थियो आहे ऐं ख़ासि करे हर ज़िले में जेकॾहिं इहो इफ़्तिताह थिए थो, हर ज़िले में जेकॾहिं अॻिते हली इहा सहूलियत ॾिनी थी वञे त घटि में घटि मक़ामी सतह ते आम माण्हूअ खे इन जो ज़रूरु फ़ाइदो थींदो ऐं माफ़िया जो हिकिड़े क़िस्म जो जेको आवाम ते बर्डन आहे उहो ज़रूरु घटि थींदो। इन सां ई कवर स्टोरी में मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह अॻिए हफ़्ते वरी कंहिं ॿिए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह ने के पास।